मां बेवाण आहियां, भाउ बि मूंखे सॻो कोन्हे को। मुंहिंजी केरु करे तव्हां खां सवाइ, अलाह खां सवाइ ॿियो मुंहिंजो कोई बि कोन्हे को। मूंखे बीमारी वकोड़े वई आहे। अबा महिरबानी कयो, अलाह कंदो तव्हांखे बिस्त नसीबु थींदो, अलाह कंदो हज नसीबु थींदव, अलाह कंदो तव्हांजा बच्चा आबाद हूंदा। कि नहीं हाय साहब, तव्हांखे अलाह रंगींदो, तव्हांजे बच्चनि खे ख़ुदा रंगींदो बाबा। हाय साहब, असां ग़रीब मिस्किन, असां इलाज जे लाइ का शइ बि का वसियत ई कान्हे का। जो मां 2 दफ़ा अस्पताल में वियो आहियां, मां खां ख़र्चु वॾो था वठनि, का शइ कान्हे का। इहो अॻे भेरे बि जेके साईं जन ॾेई आहे, वयमि अस्पताल में, चयूं त बाबा हे तुंहिंजा ख़र्चु थींदो वॾो। अलाह जे नाले ते मदीने सदके तव्हांजे बच्चनि खे, तव्हांजे पीउ माउ खे मदीने वांगुरु रंगींदो, तव्हांजे बच्चनि खे बि रंगींदो। मां मिसकीन आहियां, ग़रीब, का वसियत कान्हे का मूंखे। मां 2 दफ़ा अस्पताल मां 3 दफ़ा मोटी आयो आहियां। अलाह कंदो तव्हांखे। हिते हंदोशी हण भली, हिते हंदोशी हण भली, लेखो त ॾींदे पोइ, पोइ पुॼाणा माइटनि खां कम न ईंदई कोई, काज़ी खणी गोए दास दुनिया जे हिन दौर मां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम जो सॾु अज़हर गोपांग। दोस्तो, अॼु आउं 40 किलोमीटर कंबर खां फ़ासिले ते लाशारनि जो ॻोठु आहे न बाबा, लाशारनि जो ॻोठु, हिन मिस्किन चाचा जे घर में मौजूदु आहियां, जिन हीअ अमड़ बीमार आहे जो वसियत न आहे त हीअ इलाजु कराए सघनि। तमामु हिकिड़ा ग़रीब मिस्किन आहिनि। सिरंदी वारनि खे अपील कजे थी, जेको बि जेतिरो थी सघे हिननि मिस्किननि जी मदद कंदा। हीअ तमामु हिकिड़ा मिस्किन ग़रीब आहिनि। तव्हां जेको कमाइण वारो आहे चाचा? न साईं, नंढड़ो जेको आहे, नंढड़ो, हीअ जेको नंढड़ो एतिरो जेको हिते बीठो होॾे मदरसे में हूंदो आहे, वरी ईंदो आहे, वरी बर्फड़ी खपाईंदा मिड़े बर्फ़ खपाईंदा हुआ। चाचो तमामु हिकिड़ो ग़रीब मिस्किन आहे। सिरंदी वारनि खे अपील कजे थी, दोस्तो, इंसानु केतिरो खाए थो, इंसानु केतिरो विञाए थो, इन खां बहितर आहे त विञाइण खां बहितर आहे त अहिड़नि मिस्किननि मज़लूमनि ते ख़र्चु कयो, उन्हनि खां दुआऊं वठो। अलाह पाक जेको नेक मानो सकी इंसान हो, हाजी अली रज़ा, जिन सऊदी ॿाहिरि मुल्क रहंदा आहिनि, हाजी अली रज़ा, अलाह पाक उन्हनि खे वधाइनि। जिन चाचे जे लाइ 4,900 रुपया मोकिलिया हुया, अल्हम्दुलिल्लाह, जिन मां असीं 3000 जो राशन वठी आया आहियूं। बाक़ी 1,900 रुपया ऐं चाचे खे ॾींदुमि। ऐं इन खां अलावा ॿियो असांजो तमामु सुठो दोस्त मोहम्मद अली पयार फ़क़ीर, उन 1000 रुपयो चाचे जी मदद कई हुई। ऐं कंहिं दोस्त चाचे जी 500 रुपया मदद कई। उन्हनि टैक्स न भरी, पर टैक्स बि असीं पंहिंजे घरां था भरियूं। उन खां अलावा मलाणो साहिबु सऊदी अरब खां, उन्हनि चाचे जी 2500 मदद कई हुई। जेको टोटल थिया आहिनि, इहे टोटल 8,900 रुपया थिया आहिनि, जंहिंमां 3000 जो सामान वठी आहियूं। बाक़ी 5,900 रुपया आहिनि जेका चाचे जी अमानत आहे, जेका मां चाचे खे हीअ ॾींदुमि। चाचा ही वठिजो बाबा, बिस्मिल्लाह। 1, हीअ 2, हीअ 3, हीअ 4, हीअ 5 ऐं हीअ 900 रुपया। अल्लाह पाक सभिनी दोस्तनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो। जंहिं हिन चाचे जी मिस्किन जी मदद कई आहे, दोस्तो, अञा बि जेको बि थी सघे अञा चाचे जी वधि में वधि मदद कंदा। अल्लाह पाक हाजी अली रज़ा, अल्लाह पाक मोहम्मद अली पयार, अल्लाह पाक ऐं दोस्त जंहिं चाचे जी मदद कई, ऐं अल्लाह पाक मलाणो साहिबु सऊदी वारे दोस्त जे रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो। अल्लाह पाक सभिनी खे आबाद कंदो। जंहिं हिननि मिस्किननि जी थोरी सार संभाल थी आहे, दोस्तनि खे अञा बि गुज़ारिश कजे थी, जेको थी सघे चाचे जी वधि में मदद कंदा। या 2 दफ़ा 3 वियो आहियां। ॻोड़ा बि पेट में त ज़ाफ़ाणी बीमारी बि आहे, पर उनजो इलाजु जेको आहे वॾो आहे। मां ग़रीब नथो कराए सघां। तव्हांखे मदीने वारो ख़ुशि कंदो, मुंहिंजी मदद कयो ख़ुदा वास्ते, जेको बि थी सघेव मदद कयो। मदद कई आहे मुंहिंजी, अलाह कंदो अॾबा, ख़ुदा कंदो, मदीने वारो कंदो, उनजे बच्चा ॿार हर शइ सुख गुज़ारींदा। बिस्मिल्लाह।